मर्द मोहब्बत अफोर्ड नथो करे सघे। असांजे इश्क जी हिकु अख चेहरो चिताईंदी आहे, ॿी छातियूं जाचींदी आहे ऐं टी अख सां असां अगट खोलण जी कोशिश कंदा आहियूं। मोहब्बत ते असां वटि जिबलत हावी थी वेंदी आहे। असीं हिकु राति में उन्हनि सभिनी औरतुनि सां सुम्हणु चाहींदा आहियूं जेके असांखे वणंदियूं आहिनि। असीं मर्द हर शइ खे फतह करण जी तमन्ना पालींदा आहियूं ऐं औरत खे लताड़ण जी असांजे रवियनि जा अनेक चेहरा आहिनि। हिलाली रिश्ता ठाहे असीं रेप कंदा आहियूं, हरामी रिश्ता ठाहे असीं रेप कंदा आहियूं। हर जवान औरत खे असांजूं अखियूं उघाड़ो ॾिसणु चाहींदियूं आहिनि। असीं उहे सभु कमु करणु चाहींदा आहियूं जेके असांखे न करणु खपनि। असांजी वहशत हैरान कंदड़ हद ताईं तरक़ी कई आहे। उन समूरी इंसानी तारीख़ में औरत जो अज़ीम ॾोह इहो आहे त हूअ असां सभिनी जी माउ आहे।